दाहे न सघंदो नक्शो सिंध जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध मुंहिंजा हिन धरतीअ जा वारसो जिए सिंध जिए साईं जीएम से जिए रसूल बचपनी जो दोस्तों अॼु असां पंहिंजे दोस्तनि खे ऐं पंहिंजे भेनरनि खे जसड़ियूं था जेके मुसलसल 3 ॾींहं खां हिन मुल्क जे वज़ीर आज़म उथंदे ई जेको असांजे वजूद खे ठाहिण जे लाइ जेको ऐलान कयो आहे डैमनि जो ऐं धारियुनि खे काट ॾियण जो इन लाइ गॾु थिया आहिनि जीअं सिंध क़ौमी महाज़ तव्हां सां हर वक़्तु हर पल तव्हां सां गॾु आहे। अॼु घणा मुक़रर आहिनि घणियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि घणनि माण्हुनि मुख़्तलिफ़ ॻाल्हायो आहे। मां सिर्फ़ु चीफ जस्टिस साहब खे एतिरो चवंदुसि त बाबा तोखे डैम ठाहिण जो शौक़ु आहे असांखे गला कपाइण जो शौक़ु आहे तोखे डैम ठाहिण जो शौक़ु आहे असांखे आर्टिकल 6 ते हिन प्रेस क्लब जे खंबे ते सूर्य ते चढ़ण जो शौक़ु आहे। हाणे तव्हांखे सिंध खपे या ही मुल्क खपे ॾिसो तव्हां जेका बि असां सां छेड़छाड़ कई आहे हिन मुल्क जे वजूद ते अचण खां पोइ जेका सिंधियुनि सां जेको तव्हां वेठल कयो आहे असां जे रहबर साईं जीएम सैद जॾहिं इहा करारदाद पेश कई उन खां पोइ जेको तव्हां असां सां मुसलसल ज्यादतियूं कयूं आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। तंहिं करे पंहिंजे वजूद खे बचाइण लाइ पंहिंजे सिंध खे वॼाइण लाइ हज़ारनि सालनि जी तारीख़ जो हज़ारनि सालनि खां सॼो दरिया सिंधू असां सिंधियुनि जो आहे। तव्हां शरीयत वञी ॾिसो तव्हां क़ुरान खोले ॾिसो तव्हां आलमी कानून ॾिसो त इन दरिया ते तव्हां छेड़छाड़ नथा करे सघो छो त इहो असां सिंधियुनि जो आहे पाणी असांखे खपे असीं मुतालो कयूं न भाउ तव्हां डैम ठाहे जेको पंहिंजे पंजाब खे आबाद करणु चाहियो था तंहिं करे असां मज़ामत बि कंदासीं ऐं हर उहो अमल कंदासीं जंहिंसां असां डैम खे रोकियूं जेको तव्हां धारियुनि खे हिते आबाद करणु चाहियो था उन्हनि जे लाइ बि असां सभु जेके बि सिंधी आहियूं असां त पीपुल्स पार्टी वारनि खे बि चऊं था बाबा ॻाल्हि ॿुधो हे सिंधियुनि तव्हांखे वोट ॾिना आहिनि तव्हां उन्हनि खे कुंज मारियो था हिननि सिंधियुनि तव्हांखे वोट ॾिना आहिनि तव्हां उन्हनि खे अक़लियत करणु चाहियो था अचो हिन जदोजहद में अगरि सिंधी आहियो सिंधी जो औलाद आहियो त अचो हिन अमल में असां सां गॾु आख़िर में मां चवंदुसि त साह में आ सिंध ऐं साह असांजी सिंधड़ी पुट असीं तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी वाइदो आहे ख़ुदा जे था कयूं तोसां असां तुंहिंजी सिंधड़ी रहंदी हिते क़ौमी ज़बान जी सिंध।